शिकारपुर में बजाज आके शहर की तरक्की ऐं बहितरीअ खां सवाइ शहरियुनि खे हर हाल में सहारो ॾियणु ॾुखे वक़्त में संदनि मदद करण में कॾहिं बि पुठिती न रही। सेठ परशुतम सिंह बजाज जेको शिकारपुर जे मशहूरु सेठ लोणीदास सिंह बजाज जो पुटु हो, लोणीदास सिंह बजाज खे त शिकारपुर जा माण्हू सॾींदा ई नंगर सेठ हुआ। अहिड़ीअ रीति नंगर सेठ जा पुट सेठ मंगूमल सेठ किशनचंद ऐं सेठ परमानंद बजाज उसरिया ऐं पंहिंजनि कारोबारनि सां गॾु अवामी ख़िदमत में मसरूफ़ थी विया त सेठ परशुतम बि उन्हनि जे नक्श कदम ते हलंदे अॻिते निकिरण जी कोशिशि कंदो रहियो। पंहिंजे वॾड़नि खां वठी ई न सिर्फ़ु शिकारपुर शहर में स्कूल कॉलेज ऐं सिहत मर्कज़ क़ाइमु करण लाइ धन ॾींदा हुआ, पर शिकारपुर अंदरि हलंदड़ मुसाफ़िर खाने जे समूरे मामलनि खे ॾिसण ऐं संभाल रखण समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते शहरनि खे इल्मी ऐं हुनरी सिख्या ॾियण जे हवाले सां बि ख़र्च भरे ॾींदा हुआ। सेठ परशुतम शिकारपुर में 22 फरवरी 1905 ते पैदा थियो हो। नंढपिण खां ई होशियारु हुअण सां गॾु संदसि ख़्यालु कारोबार ऐं भलाई जा कम सरे अंजाम ॾियण में लॻल हूंदो हो। पंहिंजे घर में समाजी ख़िदमत वारो माहौल ॾिसंदे ग़रीबनि जी सेवा करण में ख़ेसि सुकून मिलंदो हो। वापारियुनि मामलनि खे ॾिसण ऐं सियासत में पिणु घणी दिलचस्पी वठणु लॻो हो। हिंदुस्तान जा नाले वारा सियासतदान जॾहिं शिकारपुर में अवामी मेड़ खे ख़िताब करण या सियासी प्रोग्रामनि में शिरकत करणु ईंदा हुआ त संदनि घर में ई टिकंदा हुआ। सेठ परशुतम सिंह बजाज शिकारपुर ऐं बम्बई मां जॾहिं इल्मु हासिलु कयो त पंहिंजे ई शहर में हेठी सतह जे सियासत में दिलचस्पी वठणु लॻो। हू शिकारपुर शहर में म्यूनिसिपल जे नंढड़ी वईअ में चेयरमैन बणियो त रोडनि ऐं रस्तनि ते बि पंहिंजे निगरानीअ में सफ़ाई कराईंदो हो। सफ़ाई करण वारे अमले जा जॾहिं दुख ऐं दर्द ॿुधणु शुरू कयईं त पंहिंजी तवजा उन्हनि ॾांहुं धरणु शुरू कयईं। शिकारपुर में पुठिते पियल हरिजन जे सार संभाल लाइण खे हिन ई शख़्स ख़ासि तरजीह ॾिनी। हरिजन जे लाइ हिन शिकारपुर में हिकु बैंक बि क़ाइमु कई। पाण बैंक जो चेयरमैन थी रहियो, इहा बि ख़िदमत संदसि ई हिसे में आई त हिन शिकारपुर में भंगियुनि जे लाइ कॉलोनी ठहिराइण में सभ खां वधीक ग़रीबनि जी मदद कई। शिकारपुर में जॾहिं बि का बीमारी मुंहुं कढंदी हुई या कुदरती आफ़त ईंदी हुई त सेठ परशुतम सिंह खे शहरनि जे तमामु घणी फ़िक्रु थियणु लॻंदी हुई। पाण घोड़े ते चढ़ी पाड़े पाड़े में वञी चकर हणंदो हो। ग़रीब ऐं मुतासिर माण्हुनि खां अहिवाल वठी उन्हनि खे घर वठी सामान पहुचाए वेंदो हो। नगर सेठ खां पोइ हिनखे शिकारपुर जा माण्हू पंहिंजो हमदर्द सम्झंदा हुआ ऐं इज़त जी निगाह सां ॾिसंदा हुआ। शिकारपुर खां अलावा बि जिते मिसकिन माण्हू खे मदद जी घुर्ज थींदी हुई त सेठ परशुतम सिंह बजाज इनकार न कंदो हो। किथे बि जॾहिं को ज़िलज़िलो ईंदो हो त सेठ खाधे पीते जे सामान सां गॾु कपिड़ा ऐं पैसा बि उन इलाइक़े ॾांहुं मुतासिर माण्हुनि जे लाइ मोकिले ॾींदो हो। सिंध समेत बलोचिस्तान जे इलाइक़नि में जिते बि बीमार माण्हू हूंदा हुआ उन्हनि जे इलाज लाइ मुफ़्त तिबी कैम्प जो एहतमाम कंदो हो। शिकारपुर में जॾहिं नंढड़ी उमिरि वारे नीगरे जी शादी कंहिं वॾी उमिरि वारे मर्द सां थींदी हुई त सेठ कुर्की उथंदो हो। इहो ई न पर ॿियनि समाजी बुराइनि जी ख़ात्मे जे लाइ पाण हमेशह मुतहरिक रहियो। को दौर हो जो शिकारपुर में इहो रवाजु आम हो त हितां जूं औरतूं पंहिंजे सुहाग जी निशानी जे तौर ते नक ऐं नथ पाईंदियूं हुयूं। सेठ परशुतम सिंह बजाज हिन रस्म जे ख़िलाफ़ु थींदे शिकारपुर में पंहिंजे धर्मपत्नीअ खे नक में नथ पाइण खां इनकार कंदे कोको पारायो त शिकारपुर में इहो चर्चो आम थी वियो। माण्हुनि ॾांहुं सवालिया नज़रूं खणणु शुरू कयूं, पर सेठ पंहिंजी ॾाप सां हिन मामले खे ख़तमु करे औरतुनि खे कोको पाइण जे रवाज ॾांहुं आणण में अहम किरदारु अदा कयो। शिकारपुर हिंदू पंचायत जॾहिं बि को क़दम खणंदी हुई त सेठ परशुतम खे एतमाद में ज़रूरु वरितो वेंदो हो। शहरी बि जॾहिं को इल्मी सियासी धर्मी या समाजी प्रोग्राम तोड़े नाटक बर्पा कंदा हुआ त सेठ परशुतम जी मदद खेनि हासिलु हूंदी हुई। शिकारपुर जंहिंजे लाइ हिन घराणे तमामु घणी ख़िदमत कई हुई, तंहिंजूं हालतूं तॾहिं ख़राबु थियूं जॾहिं विरहाङो थियो। विरहाङे सबबु अहिड़ा अवामी ख़िदमत गुज़ार बि कमज़ोर थी विया। सेठ परशुतम ॾुख ऐं ग़म जी कैफ़ियत में रोईंदो सॼे शहर जा चकर हणंदो हो। कॾहिं पंहिंजे वॾड़नि जी ठहिरायल लखीदर वारी प्राइमरी स्कूल ऐं चेला सिंह ऐं शीतलदास कॉलेज ॾांहुं वेंदो हो त कॾहिं मुसाफ़िर खाने में वञी उते तरसियल माण्हुनि खे मानी खाराए सुकून हासिलु कंदो हो। लखीदर जा पयो चकर हणंदो हो। शाहीबाग वञी कलाकनि जा कलाक वेही रहंदो हो। ॾींहं जो 10 भेरा पंहिंजे वॾड़नि जे क़ाइमु कयल आयुर्वेदिक कॉलेज में वञी वक़्तु गुज़ारींदो हो। चूड़ीगर बाज़ार में जेका ग़रीबनि जे लाइ मुफ़्त इलाज वारी अस्पताल क़ाइमु कई हुयईं, उते वञी मरीज़ जी ख़िदमत करणु लॻंदो हो।
शिकारपुर मां लॾे वञण वक़्तु हिन खे शहर जो उहो प्यार मोहबत वारो माहौल ओपरो महसूसु थियण लॻो। काल्ह जेकी हिंदू मुस्लिम हिक ॿिए जा साथी हुआ उहे हाणे हिक ॿिए जे लाइ ओपरा बणिजी चुका हुआ। घोड़ा ॻाड़ींदो शहर खे प्यार भरी नज़रुनि सां ॾिसंदो शिकारपुर खे छॾे हिंदुस्तान ॾांहुं वञी बेंगलोर में रहियो। सिंध समेत शिकारपुर जी यादि संदसि मन तां न लथी। बेंगलोर में पंहिंजे पिता सेठ लुणींदास सिंह बजाज जे नाले पुठियां स्कूल हलाइण लाइ रक़म ॾिनाई। हिंदुस्तान में सरकारी इदारनि ऐं तंज़ीमुनि जो मेंबर बणियो। इंसान दोस्त बणिजी मिसकिननि जी मदद कयई। ग़रीब माण्हुनि जे खाधे रहाइश ऐं इलाज वास्ते बेंगलोर में माया जा मट खोले छॾियाई। पंहिंजी शिकारपुर खां दूर रहंदे 1970 ईस्वी वारे ॾहाके में देहांत कयाई। असांजे यूट्यूब चैनल SPTV ऑफिशियल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर कंदा। वॾी महिरबानी।